असां जेको आहे ट्रेनिंग ते हुयासीं सिलेक्ट प्रोजेक्ट जे तरफ़ूं सिलेक्ट प्रोजेक्ट जेको आहे 1 क्लास ऐं 2 क्लास जेको अर्ली ग्रेड असांजा क्लास आहिनि उन्हनि ते कमु करे पियो। उन सां हवाले सां जेको आहे हीअ जेको आहे प्रोजेक्ट न आहे सिलेक्ट, बल्कि हीअ जेको आहे न हाणे बिल्कुलु सिंध गवर्नमेंट जेको आहे लॉन्च करणु वञी रही आहे। मुकमल जेके बि असांजा स्कूल्स आहिनि, जेके बि प्राइमरी स्कूल्स आहिनि, जेके लॻभॻि जेके आहिनि कोई 35,000 समथिंग स्कूल जेको आहे उन्हनि ॿुधायो असांखे, उहे सॼा स्कूल जेको आहिनि हाणे एलिमेंट्री थियणु वञे रहिया आहिनि। उन्हनि जेको आहे बेसिकली 18 जेको आहे ज़िला आहिनि उन में जेको प्राइमरी स्कूल्स आहिनि। ट्रेनर असांखे ॿुधाए पियो त असां 5 ज़िला कवर करे आया आहियूं, जेको अॻिते हाणे 7 ज़िला कवर करूं था। हाणे असां जेको आहे पंहिंजो डिवीज़न सखर में कमु करे रहिया आहियूं। अॼु हू दोस्त आयल हुया, अॼु असांजी बि ट्रेनिंग हुई। मेहताब अमीर अर्ज़ु कयां पियो, असांजी बि ट्रेनिंग हुई पंहिंजो हिते पंहिंजो मीरपुर में ज़ाइका होटल ते। उन ट्रेनिंग में दौरान उन्हनि असांखे जेको इंट्रोडक्शन करायो त भई जेको आहे स्कूल्स जेको पुराणो सिस्टम हुयो उनखे हाणे जदीद तरीक़े ते एडवांस लेवल ते खयूं अचूं था। उन में जेको आहे पंहिंजो माना उन्हनि असांखे हिकु टेबलेट बि ॾिनो आहे। इन टेबलेट जे अंदरि जेको आहे उन्हनि चयो त हाणे जेको न्यू जेको स्कूल जी डेटा बि आहे, इंफॉर्मेशन आहे, ईच एंड एवरीथिंग जेको आहे हीअ जेको ऐप आहे असांजी समर्स, इन जे थ्रू जेको आहे असां पंहिंजो जेको आहे माना हाणे स्कूल खे जेको आहे मैनेज कंदासीं, क्वालिटी ऑफ एजुकेशन खे, अटेंडेंस खे, न्यू जेको GR वग़ैरह आहे, टीचर स्टाफ जो अटेंडेंस आहे, इन में सॼो कुझु आहे। ॾिसो हीअ जेको आहे टोटल असांजो स्कूल आहे GBS भरचुंडी शरीफ़, उनजे अंदरि जेतिरी इनरोलमेंट आहे उहा ऑलरेडी हिन में जेको आहे उन्हनि इनपुट करे छॾी आहे। 429 जेके इन टोटल स्टूडेंट्स आहिनि, इन में जेको टोटल बॉयज़ आहिनि 299 आहिनि, छोकिरियूं जेको असांजो न्याणियूं आहिनि 133 जेको हिननि में इनरोल आहिनि, ऐं उनजो टोटल जेको असांजी इनरोलमेंट आहे उहा 429 आहे। अहिड़े नमूने सां हिते पूरी डिटेल आहे। हिन में जेको उन्हनि असांखे अॼु हिन जी इन ऐप जे करे ई समर्स ऐप जे करे असांखे घुरायो हुयो, इन ऐप जी उन्हनि असांखे ट्रेनिंग ॾिनी आहे त कहिड़े नमूने जेको आहे पंहिंजो एडमिशन कजे ॿारनि जी। हीअ एडमिशन आहे, इन जे अंदरि हीअ रजिस्ट्रेशन आहे। हिन रजिस्ट्रेशन जे थ्रू जेके असां न्यू दाख़िला रखूं था त हाणे रजिस्ट्रेशन करणी पवंदी असांखे, ऐं रजिस्ट्रेशन जे अंदरि जेको आहे उनजो GR नंबर बि ही पाण क्रिएट कंदी, जनरेट कंदी हीअ ऐप। उन खां पोइ जेको इनरोलमेंट आहे जेके बि असांजा ऑलरेडी आहिनि उन हवाले सां बि इहो आहे सिस्टम। त माना एडमिशन बि हाणे ऑनलाइन, जे अॻे फेक वग़ैरह सर्टिफिकेट वग़ैरह ठहंदा हुया, पर हीअ बाक़ाइदा हाणे ऑनलाइन आहे। बाक़ाइदा QR कोड जे थ्रू जेको आहे सॼो कुझु थींदो। उन खां पोइ स्टूडेंट्स आहे, स्टूडेंट जे अंदरि जेको आहे प्रोफाइल आहे। अहिड़े नमूने सां पूरे ॿार जेके बि असांजा आहिनि विद पिक्चर सां गॾु उनजी पूरी डिटेल जे अंदरि नेम, सरनेम, फादर नेम, फादर मोबाइल, उन खां पोइ NIC, उनजो जेको आहे जेको बेफाम आहे, ईच एंड एवरीथिंग जे अंदरि इनपुट करणी पवंदी विद पिक्चर। उन खां पोइ रिमूवल आहे, जेकॾहिं असांजो 5 जो क्लास पास थी वियो आहे त असां उनखे अपग्रेड जे हवाले सां चवंदासीं पर नेक्स्ट लेवल में हलिया विया, उन खां पोइ रिमूव बि करे सघूं था। हीअ प्रमोशन आहे, जीअं असांजो पहिरियों क्लास 2 में अचे थो, ॿियों 3 में अचे थो, 3 4 में, त असां अहिड़े नमूने प्रमोट कंदासीं। उन खां पोइ अटेंडेंस आहे। अटेंडेंस जे अंदरि जेको आहे स्टूडेंट अटेंडेंस आहे, माना असां ॿारनि जी मुकमल डेली बेस ते जेके बि ॿार आहिनि उन्हनि जी हाज़िरी लॻाईंदासीं। हाज़िरी जो कमु न हाणे ऑनलाइन आहे। जी 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 बिल्कुलु, हाणे सॼो कुझु ऑनलाइन आहे। अहिड़े नमूने सां जेको आहे पंहिंजो स्टाफ अटेंडेंस आहे, जेके टीचर्स आहिनि, टीचर्स ही जेको आहे मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जेको बायोमेट्रिक वारा तव्हां डेली अचनि था, जेको आहे पंहिंजो फिंगर प्रिंट्स वठनि था, फिंगर वठनि था, उनखे जेको आहे पंहिंजो ही लिंक थियल आहे उन्हनि सां। जॾहिं बि असां हिते का बि शइ एक्टिविटी करूं था त बाक़ाइदा जेको टीचर्स जो जेको हिन में जेके मिसाल जे तौर ते मुंहिंजे स्कूल में 3 उस्ताद आहिनि, जिन में तव्हां ॾिसंदा हिते बि 3 शो कंदा। तो माना चवण जो मतिलबु आहे त ही उन सां बाक़ाइदा सलाडियल आहे, सिंक्रोनाइज़ थियल आहे। सो इहा जेको आहे पंहिंजो माना जेकी बि आहे असांजी ऐप आहे उन्हनि सां बाक़ाइदा मर्ज थियल आहे गॾु। सो चवण जो मतिलबु इहो आहे त हीअ असां अटेंडेंस जे हवाले सां डिस्कस करे रहिया हुआसीं। हीअ स्टाफ अटेंडेंस आहे, हीअ स्टूडेंट अटेंडेंस आहे। हिन में बाक़ाइदा क्लास वाइज़ अटेंडेंस लॻाइणी पवंदी आहे। एड स्टूडेंट लीव, जेकॾहिं को ॿार लीव वग़ैरह त आहे उहो बि तव्हां हिते रीज़न ॼाणींदा वेत इहो छो लीव ते आहे। उन खां पोइ एड स्टाफ लीव, जेकॾहिं को उस्ताद लीव ते आहे उहा बि हिते तव्हां ॼाणींदा वेत उस्ताद लीव ते आहे। उन खां पोइ मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको एप्लीकेशन आहे न, अॻे जीअं सर्टिफिकेट वग़ैरह उस्ताद परेशान हूंदा त हाणे सर्टिफिकेट जेको आहे लिखणो पवंदो, ठाहिणो पवंदो। हाणे हीअ जेको आहे इट सेल्फ जेको आहे न सर्टिफिकेट पाण जेको आहे न जनरेट करे छॾे थो। जंहिंमहिल बि असां कंहिं स्टूडेंट जो अचूं था, प्रोफाइल चेक करूं था, कंहिं स्टूडेंट खे ॾिसूं था असां, हीअ क्लास मां सिलेक्ट कयो आहे 5th क्लास फॉर एग्ज़ाम्पल, हिन में हिन ॿार आहे, हिन ॿार खे मां क्लिक कयो आहे, इन बाक़ाइदा जेको आहे हिन ॿार जो जेको आहे मां सर्टिफिकेट बि जेको आहे हिते जो हिते जनरेट करे छॾियां थो। हिन में QR कोड आहे, मिसाल जे तौर ते हीअ QR कोड आहे, हीअ ॿार जी पूरी डेटा आहे हिन जे अंदरि। इतां ई असां जेको आहे जेकॾहिं का हिनखे स्किन करूं त इन स्किन में ॿार जो ऑटोमेटिक अची वेंदो, हीअ प्रिंट कढे पूरी पिक्चर अची वेंदी, सर्टिफिकेट अची वेंदो। सर हीअ QR कोड जेकॾहिं असां प्रिंट कढे कंहिं ॿार खे एज़ अ कार्ड में हुनजी ॻिची में विझूं था, उहो ॿार किथे बि घुमे फिरे वधो, तव्हां हुनजे QR जॾहिं स्किन कंदा ख़बर पइजी वेंदी क्लास जो आहे, कंहिंजो पुटु आहे, काथे जो आहे, ईच एंड एवरीथिंग। हर ॿार जो
ही QR कोड आहे उन खां पोइ जेकॾहिं असांखे हीअ ऑप्शन आहे सर्टिफिकेट जो इन ॿार खे तव्हां ट्रांसफर कयो था या ट्रांसफर सर्टिफिकेट खपे थो लिविंग सर्टिफिकेट खपे थो जीअं ई ॿार जो नालो वग़ैरह ॾींदा वे त जनरेट कंदा वे त इट सेल्फ जेको आहे इहो सर्टिफिकेट तव्हांखां पुछंदो छा करणु चाहियो था शेयर करणु चाहियो था ब्लूटूथ करणु चाहियो था ड्राइव में रखणु चाहियो था या प्रिंट करणु चाहियो था त असां हीअ सर्टिफिकेट ठही आयो आहे जस्ट जेको आहे स्टैम्प सिग्नेचर ऐं अॻिते उन्हनि इहो बि ॿुधायो आहे त नेक्स्ट में जॾहिं तव्हां ईंदव न हिते इहो बि ऑप्शन आहे त हिकु पेज ते तव्हां बर्थ सर्टिफिकेट बि कढी सघो था नेक्स्ट में जॾहिं तव्हांखे अॼु त हीअ हिते ठपो ऐं स्टैम्प वग़ैरह जी ज़रूरत पए थी उन्हनि इहो चयो आहे त नेक्स्ट टाइम जे QR कोड जे थ्रू ई जेको आहे माना असां इन जो सर्टिफिकेट जेको आहे असां लिविंग सर्टिफिकेट ॾींदासीं जॾहिं बि उहो ॿार जिते बि वेंदो पियो आहे त ऑनलाइन उनखे तव्हां QR कोड हणी करे उनजो सर्टिफिकेट चेक करे सघो था जीअं मुख़्तलिफ़ हाई लेवल जूं यूनिवर्सिटीज़ वग़ैरह जेको आहिनि सिर्फ़ु कोड ॾींदियूं आहिनि हे बि ॿार खे जेको आहे माना हे असां हितां ऑटोमेटिक जेको आहे सिस्टम जनरेटेड जेको आहे सर्टिफिकेट तव्हांजे अॻो आहे सो इहा सॉफ्टवेयर आहे वॾो अमेज़िंग आहे उन खां पोइ हीअ ॿार जी प्रोफाइल आहे हीअ अपडेट करणी आहे मूंखे मां कई कोन्हे उन खां पोइ जेकॾहिं असां अचूं था रिमूवल ते रिमूवल जो ऑप्शन बि आहे जेकॾहिं ॿार इन केस असांजे स्कूल मां ट्रांसफर थी वियो आहे छॾे वियो आहे या माइग्रेट करे वियो आहे या दाइमी गैर हाज़ुर वग़ैरह आहे उन हवाले सां बि जेको आहे असां हिन में रीज़न ॼाणाए करे हिते सबमिट कंदासीं त बाबा हीउ ॿार हिते जेको आहे छा वजह आहे छाजे करे छो रिमूव कयो वञे थो उन खां पोइ हिते ही मुकमल मुंहिंजा ॿार 5th क्लास जा हिते नज़रनि था ही आहिनि पूरी अटेंडेंस ईच एंड एवरीथिंग आहे सॼो कुझु लिखियलु आहे ऐं ॿिए फिर नेक्स्ट टाइम जेकॾहिं बायोमेट्रिक वारो अचे थो उहो पुछंदो आहे भाउ केतिरी अटेंडेंस आहे छा आहे उनखे पुछण जी बि ज़रूरत कोन्हे उहो अची सिर्फ़ु हिन खे अची स्किन कंदो QR कोड खे त उन वटि पूरी जो पूरी डेटा अची वेंदी बाबा केरु आहे केरु कोन्हे अच्छा मेहताब साहब हाणे जेको हिन साल घणा स्कूल इहे थिया आहिनि अच्छा इन में जेको आहे उन्हनि चयो आहे त इनिशियल लेवल ते हिन टाइम जेको आहे असां जेको आहे सिर्फ़ु जेको आहे 10 स्कूल खयां आहिनि तालके जेको आहे पंहिंजो ॾेरकी मां 10 मीरपुर मां 10 अहिड़े नमूने सां ॿियनि जेको आहे तालकनि मां उन्हनि खे फ़िलहालु असां अपग्रेड बि कंदा पिया आहियूं एलिमेंट्री लेवल ते ऐं उन खां पोइ जेको उनजी वजह इहा आहे एलिमेंट्री करण जी वजह ड्रॉप आउट जेको आहे रेशियो तमामु घणो आहे स्कूलनि मां ॿार 5 पास करण खां पोइ स्कूल वञनि ई कोन था ऐं अॻिते उहे पढ़ण जे लाइ वरी सर्टिफिकेट वठी ॿिए स्कूल वञणु इन्वायरमेंट चेंज थिए थो टीचर चेंज थियनि था त पोइ इन में ॿार हुनखे ॾाढो ऑकवर्ड लॻे थो या वरी उहो गुरबत जे पॉवर्टी जे सबब बि जेको अॻिते नथा माइग्रेट कनि या वञनि था या पढ़णु नथा वञनि सो चवण जो मतिलबु इहो आहे त हाणे हर स्कूल खे प्राइमरी खे एलिमेंट्री कयो वेंदो जीअं ॿार बिल्कुलु 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 इहो को प्रोजेक्ट न आहे सर मां वरी क्लियर कयां थो इहो को प्रोजेक्ट न आहे फॉर एवर जे लाइ हमेशह जे लाइ इहो सिस्टम लॉन्च कयो वियो आहे ऐं हिकिड़ो नवो सिस्टम आहे ऐं इहो अप्लाइड करे सॼा जो सॼा स्कूल जेको एलिमेंट्री करे इन ते फॉलो कंदा हाणे ज़बरदस्त ज़बरदस्त हे माना हाणे प्राइमरी सॼे ख़तम थी पक्का माना एलिमेंट्री थी तव्हांखे यादि हूंदो त विचों कुझु ॾींहं पहिरें कुझु बल्कि साल पहिरें सॼनि प्राइमरी टीचर्स खे एलिमेंट्री उस्ताद माना JEST कंदा पिया त भई जेको आहे हाणे छो जो भला स्कूल प्राइमरी जो सिस्टम ई ख़तमु थिए थो त प्राइमरी जी असां जेको आहे माना डेज़िग्नेशन बि ख़तमु करे सॼनि उस्तादनि खे एलिमेंट्री स्कूल करूं था प्राइमरी स्कूल एलिमेंट्री करूं था त उस्तादनि खे बि प्राइमरी एलिमेंट्री JEST कंदासीं पर ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त असांखे पेटे रेफरेंस कोन करणु ॾिनो बसि बहितरीन ज़बरदस्त हाणे माना इहो आहे त हर शइ ऑनलाइन थी वई असांखे वधीक माना पेन इस्तेमालु न करणी पवंदी सर कुझु बि न बसि हितां जेकॾहिं तव्हां वटि को पेरेंट्स अचे थो उहो अची करे तव्हांखे चवे थो भई मुंहिंजो ॿारु आहे मिसाल जे तौर ते मुंहिंजो ॿारु आहे केर बि आहे हा मैसेज जी बि ॻाल्हि ॿुधायां थो जेकॾहिं हिन में अहिड़ो सिस्टम जनरेट थियल आहे ऑलरेडी सां त जेकॾहिं जॾहिं असां अटेंडेंस भरूं था अटेंडेंस में जेके ॿार एबसेंट वञनि था एबसेंट जेको पेरेंट्स हूंदा उन इट सेल्फ जेको आहे हीअ सिस्टम जेको ऐप आहे इहा जेको आहे उन्हनि मैसेज फॉरवर्ड करे छॾींदी त बाबा अॼु मुंहिंजो नंढड़ो जेको आहे स्कूल खां एबसेंट रहियो आहे उनजे लाइ सभ खां पहिरियों ज़ाहिर ॻाल्हि आहे असां उन में पूरी इंफॉर्मेशन विझंदासीं प्रोफाइल अपडेट कंदासीं उन में उनजो वालिद जो नंबर बि हूंदो त जीअं ओड़े नमूने सां उहो मैसेज फॉरवर्ड थी सघे उनजे पेरेंट्स उहो इट सेल्फ कंदी आहे ज़बरदस्त हिन साल 10 थिया आहिनि इंशाल्लाह नेक्स्ट जेको आहे सेशन में 10 खां 15 विदिन सर 6 मंथ तव्हां ॾिसंदा वे तक़रीबन जेको आहे 50 खां अबव जेको स्कूल्स आहिनि जंहिंजो इनरोलमेंट जेको आहे 100 आहे 100 इनरोलमेंट वारा स्कूल जेके आहिनि सॼा जो सॼा एलिमेंट्री थियण वञी रहिया आहिनि ऐं इन खां पोइ जंहिं बि ॿार जो तव्हांखे इंफॉर्मेशन खपे थी डेटा खपे थी GR खपे थी सिर्फ़ु तव्हां जेको आहे हिते क्लिक करे छॾो नालो ॾियोसि उनजो जीअं मिसाल जे तौर ते मां हिते इहो लिखियो आहे त उनखे सर्च कंदासीं त ऑटोमेटिक साइम अची वई साइम मेहताब अची वियो तव्हां क्लिक कंदा त पूरो पुछंदो भई छा खपे प्रोफाइल खपे सर्टिफिकेटनि जो QR कोड खपे रिमूवल इन टाइम जेको आहे मां चवंदो इनजो मूंखे इंफॉर्मेशन ॾिए त पूरी पूरी इंफॉर्मेशन अपडेट थियल कोन्हे मां इहा कंदुसि हाणे वञी करे अमेज़िंग आहे जेकॾहिं ईअं थी वञे थो त मां सम्झंदो आहियां त वॾो असां एडवांस थी वेंदासीं प्राइवेट स्कूल असांखे न पुॼंदा इंशाल्लाह ज़बरदस्त थैंक यू सर थैंक यू